मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लल्लाहु अलैहि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि व औलियाए उम्मती व उलमाए मिल्लतिहि व अहलि सुन्नतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िक्रुल अंबिया मिनल इबादति व ज़िक्र सालिहीन कफ़ारा। औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व बलगनाहु रसूलुहु नबियुन करीमुल अमीन रऊफ़ुर रहीम। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ज़ौक़ शौक़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लि अलैहि। बाद खुदा जंहिंजी सना ॾींहुं राति वई सुबुह मसा सो आहे मोहम्मद मुस्तफ़ा बलगल उला बिकमालिही। मलक न संजीही गुफ्तगू हूर न संजीही जुस्तजू माला मिलाहि जहू बहू कशफ दुजा बिजमालिही। जंहिंजो ख़ुल्क़ क़ुरआन वा जिब्रील जे दरबान वा आला तंहिंजो शान वा हसनत जमीउ ख़िसालिही। आहे वली मोहम्मद वदा अरबी मता हर हर फिदा मोमिन पढ़ो गॾिजी अदा सल्लू अलैहि वालिही। ज़ौक़ शौक़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लि अलैहि। जहाँ जहाँ पसी पाण के ता नाए सुजूद विञाए वजूद तां पोइ तकबीर चओ। जहाँ जहाँ पसी पाण के ता नाए निमाज़ विञाए सब साध तां पोइ तकबीर चओ। जे भाई जोगी थियां तमां छॾ तमाम गोला जे गोलन जा जोती तो गुलाम। सबर जे शमशीर सां कर कीने के कतलाम। नागा तो जो नाम लिखजे लाहूतियन में। जे भाई जोगी थिया संग सबई तोड़ जे जाया न जापदा जे उतनी सां जोड़ त तूं पहुची तोड़ मोहब्बत जे मैदान में। शब को राह मिलती है सितारों से। शब को राह मिलती है सितारों से और हिदायत मिलती है मुस्तफ़ा के प्यारों से। हम्दो सलात का बाद निहायती काबिल कदर वाजिब ताज़ीम मुझे मुर्शिद मुरबी जा प्यारा खलीफा हज़रत अल्लामा मौलाना फाज़िल नौजवान हाफ़िज़ कुरान क़िबला साईं बिलाल अहमद हबवी ताहिरी दामत बरकातुल आलिया स्टेज ते वेठल उलमा इकराम मौला सामिन इकराम। अॼोकी इहा प्रोग्राम महाना इसराई व रूहाना 11 शरीफ़ जो प्रोग्राम है। ही भलारो महीनो सफ़र मुज़फ़र जो महीनो है। इन महीने में अक्सर औलिया कामिलीन जो उर्स मनाईंदा आहिनि। इन जे करे मुहिबान अहले बैत औलिया आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बंदगान खुदा इन महीने में
शान औलिया बयान कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त, हकीकत में खुदा जा बाना उहे न जंहिंजे दिल में औलिया कामिलीन जो मोहब्बत आहे। सूरत पीर कामिल ज़िल्ले इला, सूरत पीर कामिल ज़िल्ले इला, यानी दीद पीर दीद किबरिया, जंहिं पंहिंजे पीर खे ॾिठो न ख़ुदा खे ॾिठो। तो मुंहिंजा दोस्त, क़ुरान पाक जे 11 सीपारो सूरह यूनस जी आयत करीमा अवां भाउरनि जे अॻियां तिलावत कयूं। इन आयत करीमा जे अंदरि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दोस्तनि जो शान बयान कयो। अला खबरदार, इन्न औलिया अल्लाह, बेशक अल्लाह जे वलियन के, अल्लाह जे दोस्तन के, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, न को गम खौफ आहे, नहीं गमगीन थींदा। अल्लाह वारनि के को खौफ कोन्हे। असीं तव्हां बाहि खां डिॼंदा आहियूं, अल्लाह वारा न डिॼंदा आहिनि। असीं तव्हां पाणीअ खां डिॼंदा आहियूं, अल्लाह वारा न डिॼंदा आहिनि। उन्हनि जे दिल में अगरि खौफ आहे तो अल्लाह रब्बिल आलमीन जो आहे, अल्लाह खां सवाइ ॿिए का कोन अथसि। हज़रत ख्वाजा उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह, औलिया कामिलिन जो जेको तरीक़ो आहे, औलिया कामिलिन जे तरीक़े में कुछ आज़माइश भी आहे। कॾहिं कॾहिं अल्लाह वारा आज़माईंदा आहिनि फ़क़ीरनि के। हज़रत उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह तरीक़े चिश्तिया जो वॾो अल्लाह जो वली गुज़रियो आहे। उन जो ख़ासि ख़लीफ़ो सुल्तानुल हिंद हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह मशहूर अल्लाह जो कामिल वलिया। हज़रत उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह वेठल 40 मुरीद वेठल। घणा मुरीद? 40। एक शख्स आयो, अर्ज़ कई, हुज़ूर दुआ घुर, औलाद जे नेमत का महरूम आया, दुआ घुर अल्लाह ताला मूंखे औलाद ॾे। हज़रत उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह उन शख्स जे इल्तिजाई सवाल ते हथ खयई। दिल मां आवाज़ आयो, दिल जे मथे इल्का थियो, ऐं उस्मान हारूनी, यो नेशापुर या नेशापुर को इलाक़ो आहे। उन जो हिकिड़ो इलाक़ो जंहिंजो नालो आहे हारून आबाद। हज़रत उस्मान उन हारून आबाद जो रहण वारो हो, तंहिंजे करे उन बुज़ुर्ग सां उस्मान हारूनी लिखल। दुआ घुरई, अल्लाह ताला जे तरफ़ खां इल्का थियो, ऐं मुंहिंजा दोस्त जेको सवाली पंडी तुंहिंजे दर ते आयो आहे, इन जे नसीब में औलाद न आहे। उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी जॻह तां उथियो। उथी करे जॾहिं साईं उथियो त मुरीद बि उथिया। उन मुरीदनि में ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह भी आहे। हज़रत उस्मान हारूनी पंहिंजे जॻह तां उथियो, रवानो थियो, हलण लॻो। मुरीद पोयां पिया अचनि, मुरीद हैरान थी विया। थोरो अॻिते हलिया, चए, हुज़ूर साईं वञी केरु थो? चए, तव्हां मुंहिंजे पुठियां हलो। मुरीद ॾिठो त साईं सीधो मंदर ॾे थो वञे, मंदर ॾे, हिंदुअनि जे मंदर ॾे थो वञे। 39 मुरीद बीह रहिया। हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुर्शिद जे पोयां हलंदो वञे। ग़ैब मां आवाज़ आयो, मुंहिंजा यार, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजो दर छॾे काॾे थो वञे। अल्लाह क़ुरान पाक में फरमायो आहे, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ऐं इंसान, कहिड़े शइ कहिड़े चीज़ तोखे महिरबान करीम रब खां तोखे परे कयो आहे।
उस्मान हारूनी इश्क जे अंदाज़ में मकाम नाज़ जे हासिल हुयो। चईं त मौला हू दर छॾ पोइ दर गैर ॾे वञणो पवंदो। इहो जो फरमाई ग़ैब मां आवाज़ आयो मुंहिंजा यार वरी मोटी अच, वरी मोटी अच, हथ खणण तुंहिंजो कमु आहे, बे औलाद के औलाद मां रब करीम ॾींदो। हज़रत उस्मान हारूनी मोटी पंहिंजे जॻह ते आयो। 39 मुरीद हलिया विया। साईं ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह फरमाए ऐ मुईनुद्दीन सवाल कंदोसि जवाब ॾे। मुरीद अर्ज़ कयो सोना मुर्शिद हुकुम ते 39 छॾे विया, तूं मूंसां गॾु हलियो पियो अची। चई साईं हुननि पंहिंजे नज़र सां तोखे ॾिठो हो, मूं तुंहिंजे नज़र सां तोखे ॾिठो। हो सम्झी विया शायदि मुर्शिद नऊज़ बिल्लाह रस्ते खां भुलिजी वियो आहे, गुमराह थियो आहे, पर मूं सम्झियो त मुंहिंजो मुर्शिद गुमराह कोन थींदो, जेको अलाह जे दर में क़बूल आहे। अलाह ताला उनखे पंहिंजे मक़ाम में उनखे उन मक़ाम ते अलाह ताला उनखे पुॼायो आहे, क़बूल फरमायो। चे वेझो अच वेझो आयो, चे सीनो सीने सां मिलाए। अॼु इन 39 सां तो सां गॾु 40 खे खिलाफ़त मिलणो, पर हो बोझ खणी न सघिया, हो इन मक़सद खे सम्झी न सघिया, पोइ ते हटी विया। हल त इन 39 वारो फैज़ बि तुंहिंजे सीने में मुंतकिल कंदुसि। 40 मुरीदनि जो फैज़ हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती जे सीने में उन जे पीरो मुर्शिद हज़रत उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह मुंतकिल कयो। हज़रत वो इन जो मक़ाम कहिड़ो आहे? हज़रत ख्वाजा गरीब नवाज़, इहो हर वलीअ जो इहो मक़ाम है जेको कामिल आहे। बस हर को जे मां पीर आहियां या ॿियो को मौलवी पटको ॿधे बाबा पीर या न वॾेर को मरी थो वञे पोइ वॾेरे खे पटको था ॿधनि या सरदार खे, इहो अगरि निदान को पटके वारो आहे त पोइ इहो वली जो मक़ाम ॿियो आहे। मुर्शिद कामिल अलाह जो वली जो मक़ाम ॿियो आहे, अलाह ताला जे दरबार में क़बूल आहे। कल टियों ॾींहुं पढ़ियो में हिकिड़े बुज़ुर्ग जो कौल हो, जे आरिफ़ बिल्ला कॾहिं मख़लूक सां कचहरी न कंदो आहे। आरिफ़ बिल्ला ज़रा बराबर उन जे दिलि में इहो ख़्याल न अचे त भई दुनिया वारनि सां मां ॻाल्हियूं कयां, यार ॾांहुं तवजो निकिरी वञे। आरिफ़ बिल्ला जो इहो शान आहे। हाणे मिसाल कुझु असांजा दोस्त चवनि था साईं असां वठी हल दरगाह ते, साईं असां कचहरी कराए। अब साईं असां कचहरी, तूं इहो थो चाहीं त साईं मूंसां वेह मूंखां पुछे त भई कहिड़ो कारोबार आहे, घणा औलाद आहिनि, केतिरो मार्केट आहे, कहिड़ो कमु थो करे। इहे अलाह वारनि जो कमु न आहे बाबा। अल्लाह वारनि जो कमु आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो इश्क ऐं मुहबत जे सीने जे अंदरि दाख़िल करणु, इहो हुनजो कमु आहे। अज़ीज़ान मन, हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते बादशाह जहांगीर चयो जेके बि कुबा ठहियल आहिनि, जेके बि दरबारूं हिंदुस्तान में आहिनि, हर दरगाह ते वेंदो, आवाज़ ॾींदो, सलाम कंदो। जिन मज़ार मां आवाज़ ईंदो उन मज़ार खे संभालणो आहे, जिन मां आवाज़ न अचे उनखे शहीद कयो वेंदो। हलंदे हलंदे ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते आयो। हिकिड़ो सलाम कई क़ब्र मां आवाज़ कोन, ॿीहर सलाम कई आवाज़ कोन, टे भेरा चई सलाम जो कई क़ब्र मां आवाज़ आयो वालेकुम अस्सलाम। बादशाह जहांगीर हकल कई आवाज़ ॾिनई ऐं साहिब क़ब्र, बेशक तूं वली तुंहिंजो क़ब्र ढहण खां बची वियो, पर ॿुधाए त पहिरीं सलाम जो जवाब न ॾिनो। ख्वाजा हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन गरीब नवाज़ जे मज़ार अनपुर अनवार मां आवाज़ आयो ऐं बादशाह जहांगीर, पहिरीं सलाम में मां काबतुल्लाह जे अंदरि मुंहिंजो रूह सजदे में हुयो। किथे हिंदुस्तान किस काबो हुयो, हेतिरो सलाम करे अलाह वारो जो रूह थो ॿुधे। जे पहिरीं सलाम ते मुंहिंजो रूह काबतुल्लाह जे अंदरि अल्लाह ताला जे बारगाह में सजदे में हो, उत ॿुधो पर सजदे में। ॿियो सलाम
तो जॾहिं पेश कई तॾहिं मूं आख़िरी पंहिंजो सलाम वरायो निमाज़ जी ख़तमु कंदो आहियां। टे भेरा तुंहिंजे सलाम ॿुधी करे सलाम जो जवाबु ॾिनो। इहो मक़ाम औलिया जो, इहे हथ ॿधी अर्ज़ थो करियां, ये ज़ाहिर इल्म वारनि खे ख़बर कोन्हे, उहो किताब खोलींदा, किताब में जेको लिखियल फिराणे बुज़ुर्ग ईअं लिखियो आहे, फतावे आलिमगीर में हीउ मसइलो हीअं लिखियो आहे, हाणे तोखे ॿुधाईंदो, हाणे अमल कंदे त फ़ाइदो, न त वञ बाबा। हिते ॿी ॻाल्हि आहे, हिते विहारे साम्हूं इहा जेको इबारत आहे न, हिन इबारत जे हक़ीक़त जे दिलि में तो मुंतक़िल करे। जीअं मिसाल, पाणीअ जो जग आहे, उन पाणीअ में या बोतल आहे, उन में तूं ॻाढ़ो रंग मिलाए शरबत बणिजी वेंदो, पाणी न आहे शरबत आहे। अल्लाह वारो पंहिंजे फैज़ में, पंहिंजे नूरानी सीने वारे फैज़ सां जॾहिं तवजो ॾींदो आहे त अनपढ़ आहे, माण्हुनि जे नज़र में जाहिल आहे, पर अल्लाह वारा हुनखे आलिम बनाईंदा आहिनि। औलियारा हक़ कुनद इल्म नसीब, औलियारा हक़ कुनद इल्म नसीब, बेहिसाबो बेकिताबो बेअदीब। ओ उस्मान अर्ज़ कयमि न, अल्लाह वारा बाहि खां डिॼंदा न आहिनि। हज़रत उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद आहे, जंहिंजो नालो फ़खरुद्दीन रहमतुल्लाह अलैह, हिकिड़ो मुफ़स्सिर क़ुरान तफ़सीर कबीर जो लिखण वारो हज़रत फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह आहे। ये ॿियो फ़खरुद्दीन आहे। पंहिंजे मुर्शिद हज़रत उस्मान हारूनी सां हिकिड़े सफ़र में वञनि पिया, तॾहिं हिकिड़े जॻह ते वञी, गर्मी मौसम हुयो, वण जे हेठां वेही रहिया, आराम कयूं, ज़ुहर निमाज़ पढ़ियूं, असर निमाज़ जे टाइम ते हज़रत उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुरीद, पंहिंजे ख़ासि मुरीद खे फरमाए, वञे बाहि जो बंदोबस्तु करियो, बाहि जो बंदोबस्तु करे तयारी करे पंहिंजो इफ़्तारी करियो, रोज़े जे तयारी इफ़्तारी लाइ सामान तयारु करियो, को लंगर वग़ैरह पचायो। चकर हणी आयो साईं, हिते वेझो हिकिड़ो मजूसियुनि जो ॻोठ आहे, हिते कई मजूसी वेठल आहिनि, मजूसियुनि जो पेशवा अॻुवाण आहे, उहो बाहि जो पूजागिर आहे। हू चवे थो त कई साल गुज़रे विया आहिनि, राति ॾींहुं करे भाउ उजामी कोन थो, हिते मणी जा मण काठियूं ॿारे बाहि ॿारींदा आहियूं, जंहिंजे करे असां पंहिंजे बाहि खे न ॾींदासीं। हज़रत ख्वाजा उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह वाहे वज़ू करे हुन मजूसीअ जे हुन इबादत खाने में पहुची वियो। उन मजूसियुनि जो जेको अॻुवाण हो पेशवा, जंहिंजो नालो मक्शी आहे, मक्शीअ खे चई तोर बाहि जो ज़रूरत आहे, चए तो मालूम हुजे मुतबरक आहे, इन करे पूजींदा आहियूं, इन करे पंहिंजो महबूद मञींदा आहियूं, इहो कीअं ॾियूं? हज़रत उस्मान हारूनीअ फरमायो, ख़बर पवंदो, हल त तूं पंहिंजो हथ बाहि में रख, आऊं बि रखींदुसि रखंदुसि, तो कई साल न कहने के पूजींदो अची, हाणे ख़बर पवंदो त बाहि तोखे नुक़सान पहुचाईंदो या मन। उहो शख़्स चवणु लॻो हज़रत उस्मान हारूनीअ खे, ऐं बंदे ख़ुदा तूं केॾियूं ॻाल्हियूं कंदो आहीं? इहो ई बाहि जो वसफ़ आहे, ख़ासियत आहे, जो कुझु अचे हुनखे साड़ींदो आहे। ईअं चवण सां उस्मान हारूनी उथियो, उन पोड़े जे हिंज में 7 साल जो पुटु वेठल हो, बच्चो, उन खणी पंहिंजे बगल में करे बाहि जे अंदरि टुॿी हणी गाइब थी वियो। हे सभु दाऊं करे रोअण लॻा, हू त वियो मरी, पर असांजे ॿार मारे। अध घंटे खां बाद वरी बाहि मां निकितो त हुन नंढे ॿार जे हथ में गुलाब जो जहिड़ो हिकिड़ो सुहिणो गुल आहे। जॾहिं हू मजूसियुनि जो अॻुवाण चवणु लॻो, बचा ॿुधाए हे गुल किथां आंदो? चए बाबा साम्हूं असां अवां जे साम्हूं बाहि, हे अलाह जो नेक बानो, मूंखे खणी पंहिंजे कच में खणे हिन बाहि में टुॿी हणी गाइब थियो। अॻियां वञा तो दरवाज़ो आहे, दरवाज़े जे अंदरि हिकिड़ो बाग़ आहे, सुहिणो बाग़ आहे, क़िस्म क़िस्म जा गुल ऐं फुल हुया। हिकिड़ो गुल खयुमि, पुछियो त ही कहिड़ो बाग़ आहे? चए वापसि हलो, बाबे खे चओ कलमो पढ़ त इहो बाग़ तोखे नसीब थींदो। तंहिंजे करे
बाबा हाणे देरि न करो, उहो गुल आउं ॾिसी आहियां, सुहिणो बाग़ आहे। नंढड़े जे चवण सां उहो मजूसी 80 साल कलमूं पढ़ी मुस्लमान थिए। सभु हुन जा जेके कारंदा हुआ, हुनजा ईअं सम्झा पैरोकार हुआ, सभई मुस्लमान थिया। उन मखशिया जो नालो शेख अब्दुल्ला हज़रत उस्मान हारूनीअ रखियो। ऐं उनखां अलावा उन नंढे ॿार जो नालो मोहम्मद इब्राहिम रखियऊं। वो बाहि जी जगह साफ़ करे उते अल्लाह जे घर जो बुनियाद 1.5 साल साईं उते रही करे उन मजूसियनि जे अॻुवाण खे साईं खिलाफ़त ॾेई तरीक़े चिश्तिया में पंहिंजो खिलाफ़त ॾेई पोइ वरी तबलीग लाइ अॻियां रवानो थी वियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, अल्लाह ॿारनि जो निगाह अजीब कमु कंदो आहे। इल्मी बहस, इल्मी मुबाहिस, इल्मी मुनाज़िरा ही बि पंहिंजे मक़ाम अथनि, पर अल्लाह वारा तवजे सां काफ़र खे मुस्लमान कंदा आहिनि। हज़रत शेर मामा शर्कपुरी शेर पंजाब नक्शबंदी तरीक़े जो बुज़ुर्ग गुज़रियो आहे। साईं जे मदार ते किताबनि में अचो, हज़ूर सोना साईं रहमतुल्लाह अलैह जॾहिं पंजाब जे दौरे ते वेंदा हुआ त शेर मामा शर्कपुरीअ जे मदार ते साईं हाज़िरी ॾींदा हुआ। हज़रत शेर मामा शर्कपुरी रहमतुल्लाह अलैह जे मस्जिद में हिकिड़ो मौलवी आयो सख़्त मिज़ाज जो, नारे करे मस्जिद में लिखियलु हो या अल्लाह जल जलालो व मन वालो। हिन पासे में लिखियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, विच में लिखियलु हो या शेख अब्दुल कादिर जिलानी शयन लिल्लाह। जैसा फ़कीर जिते लिखियो त हक़ महबूब सजन साईं, जिन जगह ते महबूब सजन साईं जो नालो लिखियलु हूंदो न, उहो जगह बरकत वारो आहे। चो त आला हज़रत शाह अहमद रज़ा ख़ान साहब बरेलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे त असहाब कैफ़ जा जेके बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि, इन्हनि जा नाला जेको पंहिंजे घर में लिखी रखंदो, उन घर में सैलाब, मुसीबत, मिर्गी, जिन जो को असरु कोन पवंदो, पर उन घर में रहण वारनि जे मथे अल्लाह ताला महिरबानी करे उन जे घर में बरकत ईंदो। ऐं इहो ई हुज़ूर क़िबला आलम महबूब सजन साईं दामत बरकात मालिया पंहिंजे किताब जलवागा दोस्त में बि लिखी। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, मुल्लो आयो चवणु लॻो चाहे शेख अब्दुल कादिर जिलानी शयन लिल्लाह, इहो ग़लति आहे, छाजे लाइ लिखियो आहे? फ़क़ीरनि चयो सबिर कर, साईं ईंदो पाणे जवाबु ॾींदो। पोइ साईं अगरि अचे, कहिड़ो साईं आहे? मुनाज़िरे इस्लाम, जंहिंजा अक्सर नालनि सां न फिलाना मुनाज़िरे इस्लाम, उहो अचे पोइ छा करे? पोइ 100 किताब आणे, वक़्त बि लॻाए, कला कई घंटा गुज़री वञनि, हो किताब खोले खोले इबारत पढ़े छॾे, वरी हे शुरू थिए किताब। बाबा हेर त नेट जो दौर में ॾिसो था न मौलवियुनि जो झगड़ो, हिकिड़ो किताब खोले खोले जवाबु ॾियो, वरी ॿियो किताब लिखणु। हाणे बाबा इहो वठ वठा लॻी पई आहे। आख़िर में जॾहिं मुनाज़िरो ख़तमु, ख़बर न आहे कहिड़े मौज़ूअ ते बहस हो, छा थियो, को नतीजो कोन थो निकिरे, पर अल्लाह वारनि जो पंहिंजो शान आहे। हज़रत शेर मामा शर्कपुरी रहमतुल्लाह अलैह मस्जिद में दाख़िल थियो, मौलवी उथियो, साम्हूं आयो, मौलवी साहिब चयो, अॻिते वधियो। शेर मामा शर्कपुरी रहमतुल्लाह अलैह फरमाई, साईं माना इशारो करणो त हीउ छो लिखियो आहे? साईं हथ में जले ही दबाए करे चयो, हलो निमाज़ पढ़ूं। ईअं चवणो हो त हो मौलवी एतिराज़ी मौलवी बेहोश थी पियो। ईअं चवण सां साईं अचे निमाज़ पढ़ाए, सलाम बेरे, दुआ घुरी पंहिंजे हवेली ॾे रवानो थियो। चयो त अक्सर अल्लाह जा वली सुनत पंहिंजे घर में पढ़ी जमात लाइ ईंदा आहिनि, जमात पढ़ाए या पढ़ी वरी वञी पंहिंजे घर में हवेलीअ में सुनत पढ़ंदा आहिनि। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अक्सर इहो तरीक़ो। पोइ साईं वियो, हिकिड़े मुरीद चयो, साईं मुल्लू मोह छो? चयो मुल्लू मोह कोन आहे। मुल्लू होश में ईंदो, पुछे जा मुल्ह छो थियो? जॾहिं होश में आयो, ॾिठऊं त अल्लाह पेशा पाखून कपिड़े में बेहोशी में निकिरी वियो, वात मां रत पियो आहे। खयाऊं चई, साईं हिन जो हे हाल, जेको खणी वञो होॾे गुसल खाने में तड़ करायो, कपिड़ा न पाराए, को साफ़ कपिड़ा पोइ वठी अचो, तड़ कराए आंदाऊं। साईं फरमाए, छा थो चई? इहो लिखियलु कीअं? चए साईं बरहक़ आहे। चए साईं इहो लिखियलु बरहक़ आहे, सही आहे। चए कीअं? छो थियो? चए साईं जॾहिं तूं वेझो आयो
तो जैसा मुंह आयो सवाल करण तो मुझे हथ के जले दबाए मुंह ॾिठो त तुझे भरिसां हिकिड़ो सुहिणो जवान तोसां गॾु मस्जिद पियो अचे। ऐं हुन चयो मौलवी एतराज़ मकर, मां शेख अब्दुल कादिर जीलानी आहियां, असां आशिकनि जे असांजे दिलनि जे अंदरि रहंदा आहियूं। बसि हुनजे ॻाल्हाइण सां बेहोश थी विया, मूंखे ख़बर न आहे ॻाल्हि ॿुध, हे जेको तुंहिंजो वात मां रत निकितो आहे इहो तुंहिंजे दिल जे अंदरि अलाह वारनि जे ख़िलाफ़ जेको बुग़्ज़ रखंदो हुई, जेको हसद ऐं कीनो रखंदो हुई, इहो तुंहिंजो ऑपरेशन करे छॾियो, वञ हाणे फ़क़ीर थी। इहो शेर इमाम शरकपुरी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली पंजाब जे के शहर में को शख़्स रहंदो हो, अखियुनि मां नाबीनो हो, अर्ज़ु कंदो हो अखियुनि मां त ॾिसी कोन सघंदो हो। उते पासे जा माण्हू हज लाइ तयारी कंदा हुआ, अचे हिन खे ॿुधाईंदा हुआ त फलाणो बाबा हज थो वञे, हे हथ खणी चवंदो या इलाही दिखला दे मदीना कैसी बस्ती है, मौला जान शबो रोज तेरी रहमत बरसी है, यार वो दिन करे मक्के मदीने में जाए हम, दरे खा के पाका सुरमा लगाए हम। आखिर उन नाबी ने जो दुआ अल्लाह कबूल फरमायो। हिकिड़ो सेठ माण्हू आयो, चे हल बाबा हज हलूं था, चे आऊं, चे हा तूं, पैसो कोन्हे, चे पैसे बंदोबस्त आऊं कंदो, किरायो अचणु वञणु खाराइणु पीराइणु मुंहिंजे मथे, तुंहिंजो एराम वठंदो। चे पोइ हुते तवाफ़ केरु कराईंदो, चे आऊं कराईंदोसि। अरफात में केरु वठी वेंदो, चे आऊं वठी वेंदोसि। मुज़दलिफ़ा में तो केरु वठी वेंदोसि, आका जे रोज़े ते वठी वेंदोसि। सुभान अल्लाह। चे पोइ ठीकु है, तयारु थियो। वो सरमाएदार माण्हू, वो खुश नसीब इंसान इन नाबीना के वठी हज कराई। हज कराइण खां बाद आका जे रोज़े ते वेठी वियो। आका जे रोज़े जो इहो मंज़िल आहे, वया के ही मस्जिद आहे, मस्जिद जे अंदरि आका जो रोज़े अनवर आहे, मुआजा शरीफ़ एॾा मुहाड़ मुबारक आहे। हिन दरवाज़े ते बाबो सलाम लिखल आहे, हिन दरवाज़े ते बाबो बकी लिखल आहे। इहे सभु आशिक हितां दाख़िल थींदा आहिनि, पढ़ंदा अचनि। पहिरीं पहिरीं मंज़िल ते महबूब जो मिंबर शरीफ आहे, पोइ मीनारा जिब्रील जिते हज़रत बिलाल जो मीनारो आहे, जिते बिलाल पंहिंजे दौर में बि बांग ॾींदो हो। अॻिते वधंदे रियाज़ुल जन्नत आहे, जंहिंजे बारे में महबूब जा कदम लॻी उजरे मां निकिरे कदम घुमाए वेंदा हुआ, निमाज़ पढ़ाए त कदम लॻाए वेंदा हुआ, जंहिंजे बारे में महबूब फरमाए मां बैन बैती व मिंबरी रोज़त में रियाज़ुल जन्नत। फरमाए त मुंहिंजो हुजरो, मुंहिंजो घर मुबारक, मुंहिंजो हवेली मुबारक आहे, ऐं मंबर जे विच वारो जेको जॻह आहे इहो जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे। अज़ीज़ान मन, हज़रत वो नाबीनो शख़्स खे वठी महबूब जे रोज़े जे साम्हूं भेजो। चवे तो त ही साम्हूं महबूब जो रोज़ो आहे, सलात पढ़। सलात पढ़ाए दरवाज़े खां ॿाहिरि कढी मस्जिद में वठी आयो। उन सरमाएदारुनि जो साथी उन नाबी ने चयो तो तूं थोरी देरि आराम कर, हिते वेही रहो, मां का कम लाइ अचे, पोइ ॿाहिरि था वञूं। हो वियो कम लाइ। ए नाबीनो दिल में ख़्यालु आयो है अखियूं हुजनि त सोणे महबूब जो दीदार थिए, अखियूं हुजनि त रोज़े जो दीदार कयां, अखियूं हुजनि त मस्जिद नबीअ जो दीदार कयां, महबूब जे अनवर रोज़े अनवार जो जेको सो गुबंद ॾिसां, मस्जिद जा मुनारा ॾिसां। इहो ख़्यालु आहे। अचंदे निंड वरायो, अखियुनि मां जूं अचे विया, महबूब जो दीदार थियो। अची जे हिकार मूसारी दिसुपरी पेरी दरिया पिंबड़ियो हंध विछाया वार साजन सब जमार हुंद गुली थी गुज़ारिया। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीदार थियो। फरमाई त रोई छला तो घुर, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को माफ़ कर, तुझे सदके तुझे मस्जिद में पुजी वियो या तुझे रोज़े जे साम्हूं सलाह सुलाह पेश कयो। हुजूर फरमाए पोइ मुंहिंजे सैरांदे ॿई रोई छला तो वेठो ऐं रोई छला तो।
अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब कुछ इन पर अखियूं कोन। नबी पाक फरमाए तोखे अखियूं मिलंदूं वरी जॾहिं हिंदुस्तान वेंदे पंजाब वेंदे शेर मोहम्मद शरकपुरी रहमतुल्लाह अलैह तोखे अखियूं ॾींदो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो त तुंहिंजे दर जो सवाल आहे आहे मुंहिंजे दर जो सवाल पर हुते वेंदे तोखे अल्लाह अखियूं ॾींदो हुनजे सदके ऐं हुनजो नालो मशहूरु थी पवंदो मुंहिंजे आशिक़नि में। ना बि न शख़्स हज करे वरी घर पहुतो हिकु ॿ ॾींहं रही हुतां पंहिंजो चादर खणी रवानो सीअर जो मौसम आहे विच में शरकपुर ऐं हुनजे ॻोठ जे विच में कोई स्टॉप हुयो उते पुॼी वियो इशा जो टाइम हो निमाज़ पढ़े मौली साहिब चई साईं अॼु आउं मुसाफ़िर आहियां अॼो की राति हुजे मस्जिद में गुज़ारे ठीकु आहे। मौली साहिब ॿाहिरि निकिरी वियो हो वीचारो अखियूं नाबीन उहो शख़्स मस्जिद दरियूं वेड़े सुम्ही रहियो। ताजुद जे टाइम ते हज़रत शेर मोहम्मद शरकपुरी रहमतुल्लाह अलैह हुन मस्जिद में आयो ताजुद पढ़ी थोड़ी देर खां बाद चई आए ए मुसाफ़िर ए दरियनि खे वेड़े सुम्हण वारा उथी नार मथे निया त बांग जो टाइम त कोन थियल आहे। हज़रत पीर फज़ली कुरैशी रहमतुल्लाह जे दौर में घड़ियाल आया घड़ियूं पीर फज़ली कुरैशी रहमतुल्लाह अलैह खे हाणे गाड़ी ॾेखारियो साईं फरमाई छा आहे किथे टाइम ॾींदो आहे साईं नारे नारे करे चए ॿधणो आहे पोइ साॼे हथ ॿधो चयो हर कमु सॼे हथ सां शुरू थींदो आहे। त हुन जवाबु ॾिनो बाबा मौली साहब आउं अखियुनि मां नाबीनो आहियां तोखे अखि वारे खे ॿुधाए जेको ॿार ॾिसे ख़बर सोच रही आहे या न बांग टेम आहे या न। थोड़ी देर खां बाद शेर मोहम्मद शरकपुरी रहमतुल्लाह अलैह फरमायो ऐं दरियनि खे वेण सुम्हण वारा उथी नियार बांग जो टाइम त थियल न आहे। वरी जवाब ॾे मुला सम्झी कोन थो तोखे थो चवां अखियूं कोन आहिनि कीअं ॾिसां। टे भेरा जॾहिं अलाह वारे हक़ल कयो इहो उथियो सम्झी वियो त हिकु मुल्लू मौलवी न आहे हिकु ॿियो आशिक़ आहे आशिक़ जे गुफ़्तार में आशिक़ जे आवाज़ में पर वॾा सुर साद पर मुंहिंजे पीर जो आवाज़ मां ॿुधो थोरो सादो आहे पर सादो न आहे अलाह जे इश्क में आहे। सिर्फ़ु साईं उथनि था फ़क़ीर अल्लाह अल्लाह जा नारा लॻाए उथनि था हर हिक जे ज़बान में अल्लाह सुभान अल्लाह असां वरी सुभान अल्लाह मौलवी जेके वाइज़ी मुजरा ओहो हो बाबा सलात पढ़ सुभान अल्लाह चओ ज़ोर सां चओ पाण इको ते चए थो सुभान अल्लाह हाणे हो बि ज़ोर ॾेई चए थो सुभान अल्लाह मुल्क किथे पुॼंदो हो ज़ोर चवंदा सुभान अल्लाह पर मौलवीअ जे कन तां जॾहिं अचे साम्हूं त हीउ लौट ते वेठो आहे चए नहीं आपने सही नहीं बोला और बोलो सुभान अल्लाह और बोलो सुनो या हाथ हिलाओ दुरूद पढ़ो और हाथों को हिलाओ ये कौन सा तरीका है हाथों को हिलाओ ये नया कोई तरीका आ गया है हाथ हिलाने का क्या जरूरत बस ऐसे सुभान अल्लाह पढ़ो ऐसे दुरूद पढ़ो। क्या इमाम अबू हनीफा ने ऐसे सबक दिया कि हाथों को हिलाओ बस ये तरीका है अंदर वारो जॾहिं हे बंद न पोइ बस ये तरीका करणु माण्हुनि खे पंहिंजे तरफ़ मुतवजो करणु। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त अलाह वारनि जो वॾो मक़ाम आहे अर्ज़ ते कयूं वो हमरा उथियो टेकड़ी ॾे ॿाहिरि निकितो ईअं मथे नियारे अखियूं रोशन थियूं अंदरि आयो चए साईं तूं केरु आहीं चयाऊं उहो ऐं जेको मदीने वारे आका तोखे मोकिलियो आहे। हुज़ूर खे ख़बर पियो त रोए पियो वरी हिन अलाह वारे खे ख़बर हुयो त महबूब मूं ॾे मोकिलियो आहे तॾहिं त महबूब हो अलाह जो वली अलाह जो आशिक़ जेको त आयो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त आख़िरी ॻाल्हि हिन साल रमज़ान में असांजे दोस्त अमीर बख्श साहब ताहिरी चए थो हर साल एतिकाफ़ ईंदो हिन साल जॾहिं एतिकाफ़ रहियोसीं हिकिड़ो ग्रुप बनायो उन में कराची वारा हुआ पोइ चए उन्हनि जो लीडर मूंख बनायो चए हिकिड़ो मौलवी साहिबु आयो चए फ़क़ीर हिन जा किरात दुरुस्त कराए चए साईं हीअ वॾी उमिरि वारा हाणे किरात किथे दुरुस्त थींदो पर हिन जो नियत सही आहे सोणे नियत सां हिते पढ़नि पिया हुन चयो सही थो चई हिन इरादे सां वेठा आहिनि त कुझु असांजो किरात सही थिए पर हाणे हीअ वॾी उमिरि में थी विया आहिनि हाणे जो ज़बान वरे कोन थो उहे हरूप अदा नथा थियनि नंढड़े ॿार किरात पढ़ंदो ऐं वॾे माण्हूअ जे उन में वॾो फ़र्क़ु आहे। इन दौरान चए हिकिड़ो सिंधी हो मोहम्मद नवाज़ इहो छा वाक़ियो हिन त पहिरीं बि बयानु कयो हुन पुछियो त फ़क़ीर तूं किथे जो हिन चयो बलोचिस्तान जो चए बलोचिस्तान पोइ तूं हिते कीअं आई चए पंहिंजे इलाइक़े में रहंदो हिन त नालो फ़क़ीर मोहम्मद मूसा असां वटि आयो पोइ हुज़ूर जो तारफ़ कराई पोइ दावत ॾिनई पोइ वठी आयो दरगाह ते पोइ अल्हम्दुलिल्लाह आउं अचां वञा थो चए तूं ॿुधाए जे आउं वॾो दाड़ियल हुउसि हर थाने मां मुंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल कयूं हिकिड़े चए मुंहिंजे बाबे चयो नवाज़ हाणे छा कंदे निकिरंदे जेल या पोइ हुन दुनिया में चए मशवरो कयुमि त
चयो बाबा हाणे वञा थो कराची कमाइण। चिता निकितो स्टॉप ते आयो त हमरा गाॾी बीठी आहे, गाॾीअ में सभु पटके वारा टोपियुनि वारा वेठा आहिनि। हिकिड़े चयो बाबा हिकिड़ो सीट ख़ाली आहे। मुंहिंजो ठीकु आहे हलंदे कमु थी वियो। हिन गाॾीअ में वेहंदोसि, अॻिते हली न टोपियुनि वारा पटके वारनि जा खीसा साफ़ करे ॾेई वेंदो। चए जीअं वेठोसि गाॾी चालू थियो, अलाह वारे जे तसरफ़ जे सदके महबूब सजन साईं जे चए ख़्याल मुंहिंजे ज़हन खां निकिरी विया। उहो ख़्याल ई विसारे छॾियो जेको जेब कटण वारो। चए पुॼंदे आख़िर फ़क़ीरपुर शरीफ़ दादर ते पुॼी वियासीं। जीअं लही मूंखे दोस्त वठी वियो अॻियां इसे भरिसां विहारे महबूब सजन साईं ते वेठो। हीअं चए सजन साईं खे ॾिठो, मुंहिंजे नक मां रतु वहणु शुरू थियो। पासे में हिकिड़ो फ़क़ीर वेठो मुंहिंजे पुठीअ ते चई, चए फ़क़ीर फ़िक्र नहीं करो, अंदर की सफ़ाई हो रहा है, अंदर की सफ़ाई। हो फ़क़ीर चए थो यार सम्झ में न हे मुंहिंजे नक मां रतु थो वञे, हे चए थो अंदर की सफ़ाई हो रहा है। चए जॾहिं प्रोग्राम ख़तमु थियो ॿाहिरि निकितो, टोपी विझ न, ताहिरी टोपी, सम्झो था इहो टोपी। सुभान अल्लाह। के अहिड़ा माण्हू न अचनि पुछनि साईं टोपी मिलनि किथां, कहिड़े दुकान ते मिलनि था। अहिड़ो उन्हनि खे मतिलबु शौक़ु आहे। असांजा दोस्त वरी टोपियूं लाहे ॿिया टोपी पाईंदा। असांजा प्यारा जेके दोस्त आहिनि, इहे मुंहिंजे पीर जो निशानी आहे। इनखे ही टोपी इंशाअल्लाह, ही टोपी सही फ़क़ीर जे ख़िसियत हूंदो, अलाह ताला उन फ़क़ीर खे तमामु मुसीबत खां बचाईंदो। और उहो फ़क़ीर शैतान जे हमले खां गुनाह खां बची वेंदो। छो त अलाह न करे शैतान जे दिलि में वसवसो विझंदो, हुनजे दिलि में ख़्यालु आईंदो त मुंहिंजे मथे ताहिरी टोपी ऐं कीअं हरकत करियां। इहो वॾो ढाल आहे, बचाव आहे। फ़क़ीर सम्झी न सम्झ। मुंहिंजा अज़ीज़ो उहो फ़क़ीर थो चवे जॾहिं टोपीअ वारे वठियो उठे स्टॉल ते टोपियूं था विकिणनि। चए बाबा हिकिड़ो टोपी, पैसा चए मुंहिंजे खीसे में कोन। टोपी वारे चयो त बाबा मेमोरी ॾींदे मोबाइल जे अंदरि। चए मेमोरी न, मोबाइल थो ॾियां। टोपी वरितुमि, जीअं घर जे वरी वापसि पुॼियो त घर जे दरवाज़े दाख़िल थियो। बाबा ॾिसी खिलणु लॻो, घर वारी खिलणु लॻी। चयो वाह पहिरीं हुई दाड़ियल, हाणे थियो मुल्लूं, हाणे त बुख मुआसीं। चए अचे वरी वांग टाइम कॾहिं मूं सजो कंदे न कंहिंखे ॾिठुमि न मुंहिंजे घर जे अंदरि कंहिं सजो कयो। चई इहे पला न खिचरा जेके न चांवरनि जा, चई विछाए बसि अलाह अकबर। मूंखे इहो ख़बर कोन्हे त हथ किथे ॿधल आहिनि, इहो बि ख़बर कोन्हे त क़याम खां बाद बीहण खां बाद पोइ रुकू पोइ सुजूद। जे बसि आउं बीहंदोसि वञी वरी सजो कंदो चवंदो ईअं कंदे कंदे जॾहिं चए निमाज़ पढ़ंदोसि पुठियां ॾिसो मुंहिंजो घर वारा सभु जेके घर जा भाती सभु खिलनि था। अचे थियो हो दाड़ियल, हाणे थियो मुल्लूं, हाणे की निमाज़ तो वॾो निमाज़ी आयो। ईअं कंदे कंदे होसि त चोर पर सजण साईं मूंखे मोर बनाए पंहिंजे हिन मस्जिद में अचे विहारी एतकाफ़ में। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त यादि रख, अलाह वारनि जे निज़ाम खे सम्झो। तुंहिंजे करे दाड़ियल कंहिंखे मोली वटि वञे, मोली वाइद करे इहो राय रस था अचे, इन नक मां रत अचनि। इन चीज़नि खे सम्झूं। अलाह वारनि जो तरीक़ो आसान तरीक़ो आहे। अलाह वारा बातिनी तवजह सां, छो त उन्हनि जे दिलि में अलाह जे नूर मार्फत आहे, वस्कार थींदो आहे। ऐं अलाह वारनि जो दिलि ईअं साफ़ आहे अलाह जे नूर मार्फत खां। जीअं न हिकिड़ो शीशो दूतारी लॻाईंदा आहियूं, उन में कीअं माण्हू खे पंहिंजो सूरत नज़र ईंदो आहे, ईअं अलाह वारा इन दिलि जे आईने में अलाह जो दीदार कराईंदा आहिनि, जलवा ॾेखारींदा। त मुंहिंजा अज़ीज़ो दुआ आहे अलाह ताला हाज़िरी क़बूल फरमाए। हिन मजलिस खे अलाह पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। जिन दोस्तनि लंगर में हिसो वरितो आहे, अलाह उनजे उन ख़ैर पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। दुआ गुआयूं क़िबला साईं ख़लीफ़ा बिलाल अहमद जे हक़ में अलाह ताला उनखे क़दरी ज़िंदगी अता फरमाए, सिहत और आफ़ियत अता फरमाए। हिन मदरसे में महिनत करे रहियो, अलाह हिन मदरसे खे आबाद फरमाए, हिन मस्जिद खे आबाद फरमाए, क़दरदानी करियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त अॼु हो वियो आहियां वीराब में प्रोग्राम करे आयो, हिन गर्मीअ में काफ़ी तकलीफ़ थियो, पर साईं दोस्त तुंहिंजे मोहबत ॿियो केरु बि हुजां त हींअर प्रोग्राम त न अचां, आउं त डायरेक्ट हिते आयो आहियां। इलाही तकलीफ़ थियो, गर्मी, इहा अॼु सिहत बि नासाज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह साईं जे मोहबत ही फ़क़ीर हाज़िर थियो आहे। अल्लाह ताला इन मोहबत खे दाइम और क़ाइमु रखे। मुंहिंजे पीर जो इहो फरमान आहे, ख़लीफ़ा पाण गॾिजी कमु कंदा, साईं जन इलाही ख़ुशि थींदा, पीर राज़ी त पोइ बसि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त इहो मोहबत दाइम क़ाइमु रहे त अल्हम्दुलिल्लाह इन पीर जे इन
ख़लीफ़े जे मोहबत असांखे छिके ॾियनि। अलॻि मुंहिंजे अचणु ज़रूरत बि कोन्हे, हो शाबाश चवनि मोहबत खे उहो इज़त ॾियनि था, वरना मुंहिंजी ज़रूरत हाणे कोन्हे हिते। अल्हम्दुलिल्लाह ख़लीफ़ा हिते मर्कज़ बि आहे, पाण कमु हलाए सघे थो, पर इहा आख़िर मोहबत आहे, अदब आहे। अलाह ताला हिन अदब खे क़ाइमु रखे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त क़दरदानी करियो। अर्ज़ु करियां थो हुते वियोसि, फ़क़ीर खां पुछियो हिन ॻोठ में साईं वलीमा जा प्रोग्राम थियनि चए हा। मूं ईअं करे वीचारा ईअं ग़मगीन थी चए साईं उथ मूं क़दरदानी थियो त उन टाइम में क़दुरु न कयो हूंदो। आम मुलूं सम्झिया हूंदा साईं अचे थो त केॾे करे वेंदो, पर हाणे उन्हनि खे क़दुरु आहे त साईं वलीमा मत कोन्हे। इन चीज़ खे गनीमत सम्झो, गनीमत सम्झो। सिर्फ़ु साईं गुलाम नबी जे दुनिया खां वञण खां बाद मूंखे ख़बर त केतिरो उहा जॻह ख़ाली आहे, उहा जॻह पूरो अलाह कॾहिं थिए। हिते सदियूं गुज़री वेंदा, अहिड़ा जवान वरी कोन ईंदा। आशिक़े रसूल मुर्शिद जा परवाना। हीअ अॼु सजन साईं जे सदके टूडीअ में सफ़र कंदो आहियां। कॾहिं फ़क़ीर जो नालो अब्दुल मजीद जी गाॾी, कॾहिं फ़क़ीर मोहम्मद अंगारे घुमाईंदो आहे, पर क़ुर्बान वञूं साईं गुलाम नबी पंधु पिया था सफ़र कया न, उठी ते सफ़र कयईं, मोटर साइकिल ते पंहिंजे कर्ज ते बेलोस मोहबत सां मखलूक ख़ुदा खे जेको सो अलाह ऐं अलाह जे रसूल जो पैगाम पहुचाए, माण्हू जे दिलनि खे ज़िक्र ॾे ई पंहिंजे पीर जे दर ते वठी वियो। अमी इन चीज़ खे कोन सम्झो मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, चीज़ खे न सम्झो। अगरि सम्झो आहे हे हाल न हुजे, जन वटि साईं अर्ज़ु कयो त हिते सभु तालिब वेठा आहिनि, ॿार जा माण्हू वेठा आहिनि। यादि रखियो इन मस्जिद जे बारे में क़यामत ॾींहुं पुछा थींदो। केर बि जिन पाड़े में मस्जिद आहे, मुर्शिद जो मर्कज़ आहे, उन पाड़े वारनि खां क़यामत जे बारे में पुछा थींदो। पाणी जो हिकिड़ो नहे वहे पर हुनजे कंधीअ ते वेही उञ मरे, जिते पाणी उते झूपड़ा, पखी मूरख उञ मरनि। अल्लाह ताला हर कंहिंजे दिल खे मुंहिंजे पीर जे पैर सां लबरेज़ फरमाए, हिन पाड़े खे हिन बस्तीअ खे आबाद करे। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।